देव। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। भगवद गीता में ता श्रवण करे रहा हो भगवान जो विराट स्वरूप जो वर्णन यानी अध्याय में अड़ो विराट स्वरूप विश्व रूप दर्शन करे भक्त अर्जुन महाराज प्रसन्न भी थिया, गदगद भी थिया, भयभीत भी थिया, व्याकुल भी थिया। हथ जोड़े चौंता प्रभु तहांजो तेज तहांजो सोझरो सजे जगत के तेज सां बिल्कुल तपाए रहवा। हे भगवान कृपा करे मुखे बुधायो तो तवां कीर आयो। हे देवन में श्रेष्ठ तवां के बारंबार नमस्कार आहे। तवां प्रसन्न थियो। हे आदि स्वरूप तवां के मां तत्व सां जान तो चाया छो तो तहांजी आदत के स्वभाव के मां नथो समझा। ता केड़े कम में लगल आयो, तहां केर आयो, मुखे परिचय जो। अहड़े तरह सां भक्त अर्जुन जे पुछण ते भगवान श्री कृष्ण जेको विराट रूप धारण कयो तो श्री कृष्ण भगवान चवण लगा त हे अर्जुन मां जीवन जो नाश करण वारो हिनमल महाकाल जे रूप में प्रकट थियो आहियां। हिन वक्त इन्हनि के नाश करण जे लाइ मां तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां, प्रकट थियो आहियां। तंहिं करे जेके ॿिए पासे जी सेना वारा जोधा आहिनि से सभु तोखां बिना बि न रहंदा। अर्जुन चवनि पिया मां मारींदुमि, पाप लॻंदो, हीअं थींदो हूअं थींदो, खानदान वारा कुल मिट माइट वॾा मुंहिंजा साम्हूं बीठा आहिनि, कीअं मारियां? भगवान चवनि था धर्म जो पालन कर, धर्म जी युद्ध कर। धर्म में तू रिश्तेदार ॾिसंदे उथ, और तू छा मारींदे? मां त मारे ई छॾियो आहे सभिनि खे। चओ हरे राम। त भगवान ॾिसो चवनि था अर्जुन जे मन में जेके गहरा सवाल हा उन्हनि जो जवाब था कनि। भगवान चवनि था हे अर्जुन हे सभु योद्धा जेके तूं ॾिसी थो, तू युद्ध न बि कंदे न बि मारींदे तॾहिं बि न रहंदा। तुंहिंजे युद्ध न करण ते बि उन्हनि सभिनी जो नाश थी वेंदो। तंहिं करे तूं उथ भी ऐं जस खे प्राप्त कर, जस कमाए, दुश्मननि खे जीते, धन मान सां राज जो भोग कर। ऐं ही सभु योद्धा पहिरियां ई मुंहिंजे हथां मरियल पिया आहिनि, मारिया विया आहिनि। हे अर्जुन तूं त केवल निमित्त बण, कारण ठहो। तुंहिंजे मथां केवल नालो ईंदो कि अर्जुन युद्ध कई है, मारियो। चओ हरे राम। बाक़ी त मां मारे ई छॾियो आहे सभिनि खे। द्रोणाचार्य, भीष्म पितामह, जयद्रथ, कर्ण ऐं ॿियनि बि घणनि ई मुंहिंजे मरियल योद्धाउनि खे तूं मार। शब्दनि में ध्यान ॾियो। भगवान चवनि था जेके जेके वॾा वीर आहिनि, द्रोणाचार्य, भीष्म पितामह, जयद्रथ, कर्ण, इन्हनि खे हज़ारे माण्हू मिली करे नथा मारे सघनि। अहिड़ी विद्या इन्हनि खे कौशल, अहिड़ी युद्ध नीति ईंदी आहे। ये कोई मामूली न है। तो भगवान चवनि था ये वॾा वॾा योद्धा आहिनि न, इन्हनि खे तूं मार, डप न कर। ये मुंहिंजा मारियल पिया आहिनि अर्जुन, मां इन्हनि खे मारे छॾियो आहे पहिरीं। तूं केवल कारण ठहो, बेशक तूं युद्ध में जीतींदे। अर्जुन सवाल कयो पतो न आहे उहो असांखे जीतींदा कि असां उन्हनि खे जीतींदासीं। ॿिए अध्याय में यादि अथव? हाणे 11हें अध्याय में चवनि था बेशक तूं जीतींदी। भगवान खे हिकु हिकु अखर यादि रहंदो अथव। 25 साल पहिरियों कंहिं भगवान खे ॾोरापो ॾिनो हुजे, शिकायत कई हुजे, भगवान तव्हां त हीअं था कयो, असां त हीअं कयोसीं, असां त तव्हांजे लाइ हे कयोसीं, हो कयोसीं, विर्त रखियोसीं, नाम जपियोसीं, पूजा कईसीं, तव्हां त असां सां हीअं कयो। भगवान खे 25 साल त छॾियो, 25,000 जन्म पहिरियों बि तव्हां काई ॻाल्हि चई हुजे उहा बि भगवान खे यादि रखंदी आहे, छो जो करुणा निधान। भगवान खे क्यास ईंदो आहे, तरस ईंदो आहे असांजे मथां, सभु यादि रहंदो आहे भगवान खे। हा हिकिड़ी ॻाल्हि भुलिजी वेंदा आहिनि, छा? पंहिंजे भक्तनि जा अपराध, दोष। असां कोई पाप कयूं, अपराध कयूं, भगवान खे यादि न रहंदो आहे। उते भगवान भुलक्कड़ थी वेंदा आहिनि, उते भगवान जी मेमोरी कम न कंदी आहे। चओ हरे राम। मां नथो चवां, ये रामायण जी ॻाल्हि आहे। रहती न चित प्रभु
चूक किए की। रहते न चित प्रभु चूक किए की। चओ न भाई, थोड़ो थोड़ो करे चओ। हा न, असां ॾाढो पिछड़ियल आहियूं रामायण में, गीता में, भागवत में। ई भगवान जा वचन अंदर ईंदा आनंद ईंदो। रहते न चित, चओ रहते न चित प्रभु प्रभु चूक किए की। चूक किए की। चित यानी अंदर हृदय में, मन में भगवान खे यादगार न रहंदी आहे। चूक कंहिंखे चइबो आहे? फॉल्ट, मुंहिंजी ग़लती, जेको मूंखां अपराध थियो उनखे चइबो आहे चूक। चवंदा आहिनि न भूल चूक माफ़। दुकानदारी में न चवंदा अथव भूल चूक माफ़, भूल चूक लेनी देनी, ये तो भगवान आहिनि भूल चूक माफ़। हाँ, दुकानदारी में असां लिखंदासीं बिल में, हिकु बिल में हेठों करे बिल ठाहे साइन करे पैसा चाड़े, साइड में ब्रैकेट में भूल चूक लेनी देनी। मता सम्झे बिल में 10 रुपया हुजनि या लख रुपयो हुजे, बिल थी विया त हिकु पैसो ॾियणो पवंदे। भक्ति मार्ग में अदल करे ता जाए न काई, हिसाब वठंदे त जगह न मिलंदी मूंखे बीहण जी। फजल करे ता जीवा, तू रहमत कर त मां जी तो सघां। भगवान चवता वठ मां भुलिजी। रहती न प्रभु चित चूक किए की। पंहिंजे भक्तनि जी ग़लतियूं भगवान खे यादि न रहंदियूं, विसरी वेंदा आहिनि। उते श्री कृष्ण राम जी वेसर खाधा थी वेंदा आहिनि। छा थी वेंदा आहिनि? सिंधी था पढ़ूं न भाई, सिंधी गीत आहे न। भगवान जो हिकिड़ो नालो पइजी वियो वेसर खाधा। छा थियो? कंहिंमें? ग़लतियुनि में। ईअं त भगवान जी मेमोरी ओहो करोड़ युग गुज़री वञनि, भगवान भुलण वारा कोन्हनि। हिकु गुल बि तव्हां चढ़ायो हुजे उहे न भुलजंदा आहिनि। हिकु पतो चढ़ायो हुजे न तव्हां करोड़ साल पहिरियों, करोड़ युग पहिरियों, भगवान जे दिलि में उहा ॻाल्हि यादि आहे। पर करोड़ अपराध कया आहिनि, भगवान चवंदा आहिनि यादि नथा अचनि, छॾिस, लाल स्याही विझिस, खाता कट। हाणे ये सब न रखे थे अकाउंट, हटाए। चो हरे राम। हाँ, ये सब हटाए भाई, दीपावली अची हुई आहे, नओं खातो ठाहे। रहती न चित प्रभु चूक किए की। याद कयो न करत सुरती। करत सुरती। सुरती यानी संभाल, मेमोरी, याद। 100 बार हिए की। 100 बार हिए की। अरे अगर कोई सुठो कम करे छड़े, कोई भक्त वेही करे, कंहिंखे गरीब खे कंहिं हिकिड़ो फल खाराए छॾियो, केलो खाराए छॾियो। अरे गांइ खे कंहिं पंहिंजे हिकिड़े टिफिन जी दया करे रोटी खाराए छॾी। अरे कंहिं किविलनि जे मथां कुझु खाइण जे लाइ साइड में विझी छॾियो। पाणीअ में कोई जीव मरे पियो, कंहिंखे करुणा अची वई, कढी करे उनखे किनारे रखी छॾियो। अरे बाप रे, करत सुरत 100 बार हिए की। पोइ 100 बार उनजी भगवान पंहिंजे मुख सां वॾाई कंदा आहिनि। भाई हिन हे कमु कयो, हिन हीअ दया कई, हिन ते न करुणा कई, हिन दुखिया जी मदद कई, हिन कंहिंखे फुल्को खारायो, हिन कंहिंजो नंग ढकियो, हिन कंहिंजी बुराई न ॿुधाई, हिन कंहिंजे मथां पर्दो विधो, हिन कंहिंखे बीमारीअ में मदद कई। अरे हिन खे कंहिं धन जो दान कयो, हिन कंहिंखे भोजन जो दान कयो, हिन बुहारी पाती, हिन पोचो लॻायो, हिन सेवा कई। हे कंहिं राह में के भटकी वियो, हुनखे रस्तो ॾेखारण वियो। ईअं अथव असांजा भगवान। तॾहिं हुनजो नालो आहे भक्त वत्सल। छा नालो आहे? वत्सल यानी वात्सल्य। वात्सल्य यानी जेकी मम्मी हूंदी आहे असां सां प्रेम कंदी आहे। माता जो प्रेम शिशुअ जे प्रति हूंदो आहे, हा न। उहो शिशु 100 साल जो बि थी वञे न, तॾहिं बि माता जो उहो ई प्रेम हूंदो आहे। चओ हरे राम। माता जो उहो ई प्रेम हूंदो आहे। त इहो माता जो प्रेम काथों आयो? भगवान मां आयो। भगवान जो नालो भक्त वत्सल आहे। अनंत गुना भगवान में वात्सल्य। असांजे लाइ माता वांगुरु प्रेम कंदा आहिनि, एॾो प्रेम कंदा आहिनि कि कृष्ण मो कृष्णा, श्याम मो श्यामा थी वेंदा आहिनि। तॾहिं त राधा जी जे रूप में छो प्रकट थिया भगवान? वात्सल्य अची वियो माता वारो। त भगवान स्त्री रूप बणिजी विया, कृष्ण मो राधा थिया। राधा अलॻि थोड़ी आहे, कृष्ण अलॻि थोड़ी। सीता राम राधे श्याम हिकु ई। करुणा प्रेम जे करे, वात्सल्य जे करे भगवान युगल जोड़ीअ में प्रकट थिया। हरे राम। भगवान चवनि था भाई अर्जुन सभु कम मां करे छॾियो आहे,
तू बस धनुष खण, उठ तय करे तू युद्ध कर। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बोल वृंदावन बिहारी लाल